रियाजी क्लास 9 यूनिट 3 लेसन 4 सिंपलेस्ट फॉर्म ऑफ रेशनल एक्सप्रेशन नातिक इज़हार जी सादी सूरत आहियां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार ॿारो पोइ सबक में असां टाइप्स ऑफ रेशनल एक्सप्रेशन के बारे में पढ़ी छॾियोसीं। हिन लेक्चर में असां सिंपलेस्ट फॉर्म ऑफ रेशनल एक्सप्रेशन यानी नातिक इज़हार जी सादी सूरत के बारे में पढ़ंदासीं। A rational expression p of x upon q of x is said to be in the simplest form if p of x upon q of x are polynomials with integral coefficients and no common factor except one. नातिक इज़हार p of x upon q of x के सादी सूरत में चयो वेंदो जॾहिं p of x यानी अंश ऐं q of x यानी छेद ॿई पोलिनोमियल्स यानी घण रक़मियूं हूंदा ऐं उन्हनि जा जेकी अददी मुंडा आहिनि ऐं उन्हनि जा जेकी अददी मुंडा आहिनि सरियनि अदनि सां तालुक़ रखंदा ऐं अंश ऐं छेद जे विच में ॿियो को बि कॉमन फैक्टर यानी मुश्तरिका जुज़ो न हूंदो हिक खां सवाइ। सही आहे। पहिरियां त अचो असां इन कॉन्सेप्ट खे ऐं इन शइ खे पहिरियां अचो त असां इन शइ खे रेशनल नंबर जे वसीले सम्झण जी कोशिशि करियूं था। ॿार ॾिसो हाणे हिते मां मिसाल थो लिखां त 15/35 जेकर मां पुछां हीउ जेको आहे छा हीउ सिंपलेस्ट फॉर्म में पियल आहे यानी सादी सूरत में आहे तव्हां चवंदो न छाकाणि त हिते कुझु अहिड़ियूं कॉमन टेबल आहिनि जेके ॿिन्ही ते वञनि पियूं थियूं। सपोज़ कयूं हिते जेकर मां चवां जेका पंजनि जी जेका टेबल आहे उहा ॿिन्ही ते वञे पई न हिते मथे ते वई 3 दफ़ा ऐं हेठि ते वई 7 दफ़ा यानी एसी ताईं जेको आहे हिन खे सादी सूरत में न चयो वेंदो जेसि ताईं को बि जेको आहे साॻियो नंबर ॿिन्ही खे वंडे। ठीकु आहे पर हिक खां सवाइ। हाणे ॾिसो यानी हिकु त वंडे सघे थो न हिक खां अलावा ॿियो को बि मौजूदु न हुजे बसि। सही आहे। हाणे हिते मां हिनखे जेकॾहिं सादी सूरत में आणियां त पोइ कीअं थींदो त पंजनि जी टेबल वई मथे घणे दफ़ा वई मथे ते पंजनि जी टेबल मथे ते वई 3 दफ़ा ऐं हेठि ते वई 7 दफ़ा। हाणे असां जवाबु छा आयो 3/7। हाणे असां चवंदासीं 3/7 जेको असां वटि पियल आहे हीउ सिंपलेस्ट फॉर्म में पियल आहे यानी सादी सूरत में। हाणे हिन खे जेको आहे हिक खां अलावा ॿियो को बि मुश्तरिका जेको जुज़ो आहे हिननि ॿिन्ही खे नथो वंडे सघे हिक खां सवाइ। सही आहे। या असां ॿियो नंबर हाणे रखूं था हिते उहो था रखूं त 80/20। हाणे हिते ॾिसो न हाणे हिन जे विच में इलाही सारा जेके आहिनि मुश्तरिका जुज़ा आहिनि। हाणे मथे खे जेको आहे छा वंडींदो मथे खे 2 बि वंडींदो 4 बि वंडींदो 5 बि वंडींदो उन खां अलावा 10 बि 20 बि। साॻे तरीक़े सां हेठे खे बि छा आहे त 2 बि वंडींदो 4 बि वंडींदो 5 बि 10 बि 20 बि। हाणे ॾिसो हिननि ॿिन्हिनि जा जेके मुश्तरिका जुज़ा जाम सारा आहिनि 2 4 5 सभई वंडीनि पिया। हाणे जॾहिं पंहिंजी सिंपलेस्ट फॉर्म में ईंदो पोइ इहो छा थींदो हाणे अचो ॾिसो 20 जी हिन ते वञे पई मथे ते बि पोइ असां डायरेक्ट हाणे हिते 20 जी टेबल हणी था वञूं 21 20 4 80। हाणे जवाबु आयो 4/1। हाणे हीउ जेको आहे न सिंपलेस्ट फॉर्म में पियल आहे। हाणे सवाइ हिक जे ॿियो को बि मुश्तरिका जुज़ो कोन्हे जेको ॿिन्ही खे वंडे। अहिड़े तरीक़े सां त हिकु नातिक अदद खे सिंपलेस्ट फॉर्म में तॾहिं चयो वेंदो जॾहिं उन्हनि जे विच में जेको आहे ॿियो को बि मुश्तरिका जुज़ो न हुजे अंश ऐं छेद जे विच में। मां ॿिनि शयुनि जी ॻाल्हि पियो कयां जीअं हिते आहे p of x upon q of x यानी अंश ऐं छेद खे जेको आहे हिक खां अलावा जेकॾहिं ॿियो को बि अदद नथो वंडे त पोइ छा चवंदासीं उहा जेका रेशनल एक्सप्रेशन असां वटि पई आहे उहा सिंपलेस्ट फॉर्म में पई आहे। हाणे हिन जी मिसालनि खे ॾिसूं था। मिसाल तौरु हाणे हिते आहे x+1 upon x-1। हिते हिननि ते सवाइ हिक जे ॿियो को बि हिक खां अलावा ॿियो को बि अदद आहे हिननि खे नथो वंडे। को अदद हुजे या को अदद हुजे या को ॿियो वेरिएबल हुजे जेकर उनखे नथो वंडे हिक खां सवाइ त पोइ असां छा चवंदासीं हीउ पंहिंजे सिंपलेस्ट फॉर्म में पियल आहे। ठीकु आहे। हाणे ॿियो आहे x-3/2। हिते 2 जी टेबल मथे ते वेंदी न या x-3 जी टेबल हेठि ते वेंदी या इन्हनि खां अलावा ॿियो को अदद जेको आहे हिन ते वेंदो न सवाइ हिक जे। हिकु तूं इहे सभिनी खे वंडींदो आहे न हिक खां अलावा जी ॻाल्हि पिया कयूं असां हिते त पोइ छा चवंदासीं हीउ जेको आहे पंहिंजे सिंपलेस्ट फॉर्म में पियो आहे। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां reduce a rational expression to lowest form नातिक इज़हार के सादी सूरत में आण। ॿारो हाणे असां इहो सिखंदासीं त कहिड़े तरीक़े सां के नातिक इज़हार यानी रेशनल एक्सप्रेशन के
सादी सूरत में आणिजे। Let P of x upon Q of x be the rational expression where Q of x is not equal to 0। हाणे हिते पियो ॿुधाए त P of x upon Q of x जेके आहिनि उहे नातिक़ आहिनि। हाणे त इहो पियो चए त P of x upon Q of x हिकु नातिक़ आहे जिते Q of x यानी छेद जो जेको मुल्ह आहे उहो 0 न थींदो। हाणे हिते पहिरियों नंबर स्टेप छा आहे, वो ही आहे त फाइंड द फैक्टर्स ऑफ पॉलिनोमियल्स P of x एंड Q of x इफ पॉसिबल। चए पियो त तव्हांखे छा करिणो आहे त P of x ऐं Q of x यानी अंश ऐं छेद जा जुज़ा करणा आहिनि जेकॾहिं उहे मुमकिन हुजनि। ऐं P of x ऐं Q of x तव्हांखे ख़बर आहे भई पॉलिनोमियल्स हूंदा न। हाणे तव्हांखे छा करिणो पवंदो, पहिरियां असां हिननि जा कढंदासीं जुज़ा। सेकंड स्टेप फाइंड द कॉमन फैक्टर्स ऑफ P of x एंड Q of x। पोइ असां इहो ॾिसंदासीं उन्हनि में हिकु जहिड़ा यानी मुश्तरिका जुज़ा जेकी आहिनि P of x ऐं Q of x यानी अंश छेद में कहिड़ा आहिनि उहे ॻोल्हींदासीं असां। ठीकु आहे, ॿिए नंबर स्टेप में। टे नंबर स्टेप में छा थींदो, कैंसिल द कॉमन फैक्टर्स ऑफ P of x एंड Q of x। त पोइ हाणे ईअं थींदो त असां अंश ऐं छेद में जेकी हिकु जहिड़ा यानी मुश्तरिका जुज़ा हूंदा उन्हनि खे ख़तमु करे छॾींदासीं। अचो त हाणे असां इहा शइ मिसाल जे वसीले सम्झण जी कोशिशि कयूं था। हाणे हिते असां वटि हिकिड़ी रेशनल एक्सप्रेशन आहे, उहा छा आहे, उहा कुझु हीअं आहे एक्स स्क्वायर माइनस 1 अपॉन एक्स माइनस 1 होल स्क्वायर। अचो त हाणे असां हिनखे सॉल्व करण जी कोशिशि कयूं था। ॿारो हाणे हिते सभ खां पहिरियां असां छा लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप जीअं असां अमूमन कंदा आहियूं सेम लिखंदासीं, साॻियो स्टेप। पहिरियों स्टेप सेम एक्स स्क्वायर माइनस 1 अपॉन एक्स माइनस 1 होल स्क्वायर। ॿारो हाणे पहिरियां असां जेको P of x आहे यानी जेको अंश पियो आहे असां उनजा जुज़ा कढंदासीं। त पोइ हाणे हिते आहे एक्स स्क्वायर ऐं हिते आहे माइनस 1। त पोइ छा असां हिन 1 खे जेको आहे स्क्वायर ॾेई था सघूं? जी हा, बिल्कुलु ॾेई था सघूं। त पोइ असां कीअं लिखंदासीं, इनखे लिखंदासीं इज इक्वल टू एक्स स्क्वायर माइनस 1 होल स्क्वायर। उन खां पोइ असां वरी अपान में ईंदासीं यानी छेद में। त हीउ जेको पियो असां वटि Q of x आहे त हिते मां हिनखे पहिरियां सेम लिखी थो वञा हिन स्टेप में। इहो छा थींदो, इहो थींदो त एक्स माइनस 1 होल स्क्वायर। हाणे ॾिसो हिते तव्हां तवजो ॾियो, असां हिते पोयनि क्लासनि जे अंदरि कुझु फार्मूला पढ़िया आहियूं। हिते कहिड़ो फार्मूला इस्तेमालु थींदो, मथे ते इहो थींदो ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारो फार्मूला इस्तेमालु थींदो। ऐं हेठि ते कहिड़ो फार्मूला इस्तेमालु थींदो, तव्हांखे यादि हूंदो ए माइनस बी होल स्क्वायर वारो फार्मूला इस्तेमालु थींदो। पहिरियां मां इहे ॿई फार्मूला लिखी थो वञा। हाणे मथे ते फार्मूला इस्तेमालु थींदो ही ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारो छाजे बराबरि थींदो, ए प्लस बी ए माइनस बी। हेठि ते कहिड़ो फार्मूला इस्तेमालु थींदो, इहो थींदो त ए माइनस बी होल स्क्वायर इज इक्वल टू असां हिनखे लिखी सघूं था छा, ए माइनस बी होल स्क्वायर असां हिनखे लिखी सघूं था छा, लिखी था सघूं त ए माइनस बी ए माइनस बी। अहिड़े तरीक़े सां ॾिसो वारो हाणे हिते हिन जा जुज़ा हिन तरीक़े सां निकिरंदा, जेके हिन शेप में हूंदा उन जा जुज़ा कुझु हिन तरीक़े सां निकिरंदा। अचो त फर्दर असां हिननि खे सिंप्लीफाई करण जी कोशिशि कयूं था। हाणे हिते जेको आहे एक्स बराबरि आहे ए जे ऐं हिते 1 बराबरि आहे बी जे। ठीकु आहे, त पोइ हाणे इहो हिन जा जुज़ा कीअं थी वेंदा, हिन जा जुज़ा कुझु हिन तरीक़े सां थी वेंदा। हाणे ॾिसो हेॾे थींदो त एक्स प्लस 1 अपान में छा आयो एक्स माइनस 1। ठीकु आहे, हाणे वरी असां वटि हिन जा जुज़ा छा निकिरंदा त एक्स माइनस 1 हिकिड़ो फैक्टर थियो, ॿियो बि एक्स माइनस 1 ई फैक्टर थींदो हिन जो। पोइ हिनखे लिखंदासीं त एक्स माइनस 1 एक्स माइनस 1। ॿारो ॾिसो पहिरियां छा कयोसीं त हिन जा जुज़ा कढियासीं, हिन जा जुज़ा निकिरी आया, हिन जा जुज़ा ही निकिता। ठीकु आहे, अंश जा असां वटि ही जुज़ा निकिता जेके मथे पिया आहिनि, छेद जा असां वटि ही निकिता। ॿिए स्टेप में फाइंड द कॉमन फैक्टर्स ऑफ द P of x एंड Q of x। छा हिन में को हिकु जहिड़ो या मुश्तरिका जुज़ो आहे? मथे ॾिसो एक्स प्लस 1 छा हेठि आहे? न आहे। अच्छा, एक्स माइनस 1 मथे पियो आहे? जी हा, पियो आहे।
हेठि पियो आहे, हा पियो आहे, त पोइ हाणे असां चवंदासीं त हिकिड़ो उहो जुज़ो आहे जेको ॿिन्ही में मुश्तरिक आहे, त पोइ असां उनखे कंदासीं ख़तमु। 3 नंबर स्टेप में छा आहे, कैंसिल द कॉमन फैक्टर्स ऑफ पी ऑफ एक्स एंड क्यू ऑफ एक्स। त पोइ असां हाणे छा कंदासीं, असां इनखे ख़तमु करे छॾींदासीं, यानी एक्स माइनस 1 हिकिड़ो मथे ऐं एक्स माइनस 1 हिकिड़ो हेठि ख़तमु थी वियो। त पोइ बाक़ी असां वटि छा बचियो, एक्स प्लस 1 अपॉन में एक्स माइनस 1, त पोइ हिनखे लिखंदासीं त इज़ इक्वल टू एक्स प्लस 1 अपॉन में आयो एक्स माइनस 1। अहिड़े तरीक़े सां हाणे जेको आहे छा हिन ते हिन में को ॿियो कॉमन जुज़ो पियो आहे न, हाणे हिन ते जेको आहे हिक खां सवाइ ॿियो को बि जेको आहे टेबल न वेंदी। हाणे हिन ते जेको आहे हिक खां अलावा ॿी का बि टेबल न वेंदी। पोइ असां चवंदासीं त हीउ जेको रेशनल एक्सप्रेशन असां वटि पियो आहे इहो पंहिंजे सिंपलेस्ट फॉर्म में पियो आहे। अहिड़े तरीक़े सां वारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अलविदा।